रतोदेरो मां अगवा ॼाणायल नारीअ खे विकिरो ऐं 3 महीननि ताईं ज़्यादतीअ जो निशानो बणाइण जो इंकिशाफ थियो आहे। रतोदेरो मां 3 महीना अॻु मुबैना अगवा थियल 18 वरहनि जी काइनात सुमरो रहीम यार ख़ान थाणे ते पहुती। पुलिस पारां नारीअ खे अदालत में पेश कयो वियो ऐं खेसि वालिद सरवर सुमरो जे हवाले कयो वियो। नारी जो चवणु आहे त 3 महीना अॻु पाड़ेसरी गुलज़ार अबड़ो पंहिंजी भेण हाजरा सां गॾिजी अगवा कयो। जवाबदार 2 लख रुपयनि एवज़ रहीम यार ख़ान जे इलाइक़े जेठ भुट्टा वासी आज़म शेख खे विकिरो कयो। आज़म शेख जाली निकाहनामो ठहिराए 3 महीननि ताईं ज़्यादतीअ जो निशानो बणाईंदो रहियो। वाक़े जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ लाड़काणो जे रिपोर्टर मंसूर अबड़ो खां। मंसूर, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? रतोदेरो मां अगवा ॼाणायल नारी जे विकिरो थियण ऐं खेसि 3 महीननि ताईं ज़्यादतीअ जो निशानो बणाइण जो इंकिशाफ थियो। बिल्कुल महताब रतोदेरो वासन नारी जे नौजवान नारी जेकी आहे पंजाब जे इलाइक़े रहीम यार खान में मुबैना तौर ते 2 लख रुपयनि में एवज़ जेको आहे विकिरो थियण जो इंकिशाफ थियो आहे। उन सां गॾोगॾु नारी इहो बि चवणु आहे त 3 महीननि ताईं जेको जवाबदार आहे मूंखे ज़्यादती जो निशानो बणाईंदो रहियो। हुनजो चवणो त पाड़ेसरी रतोदेरो वासी गुलज़ार अबड़ो पंहिंजी भेण हाजरा सां गॾिजी करे मूंखे अगवा करे रहीम यार खान जे इलाइक़े जेठ भट्टा जे रहवासी 40 वरहनि जे आज़म शेख सां हुते ज़बरदस्ती जैली जेको आहे निकाहनामो ठहिराए हुन सां शादी कराई। जॾहिं त हुन चयो त आज़म शेख जेको आहे 3 महीननि ताईं मूंखे ज़्यादती जो निशानो बणाईंदो रहियो। जॾहिं त वज वठी मां जेको आहे उतां जी मक़ामी पुलिस वटि पहुतसि। पुलिस जेको आहे नारीअ खे उते अदालत में पेश कयो। जॾहिं त अदालत जेको आहे बयान ॿुधण बाद जेको नारी आहे काइनात सुमरो उनखे पंहिंजे वाल सरवर जेको आहे सुमरो उनजे हवाले करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ नारी जेकी आहे उन मुतालबो कयो आहे त जवाबदार आज़म शेख हुन सां गॾोगॾु गुलज़ार संदसि भेण हाजरा जेको आहे मूंसां ज़ुल्म कयो आहे ऐं 2 लखनि एवज़ मूंखां 3 महीननि ताईं ज़्यादती थी आहे। हिन मामले जो जेको आहे आला अख़्तियारी नोटिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी मंसूर, लाड़काणो मां 10 ॾींहंनि खां नींगर पुरसार नमूने गुम आहे।